महबूब नाराज साजन जेको नमाज न थो पढ़े, महबूब नाराज साजन जेको ज़िना थो करे, शराब थो पिए, भंगू थो वापराए, चरस थो पिए, परावा हक थो खाए, व्याज थो वठे, गरीबन मिस्कीनन सां ज़ुल्म थो करे, परावा रत थो हारे, बंदूक जे ज़ोर ते गरीबन जा लोढ़ा थो लताड़े, मिस्कीनन जा रस्तन ते भी राहूं थो फुरे, गरीब मिस्कीन रस्ते ते बीठा आहिनि, बंदूक कढी चे तो कट सामान। साईं फरमाइनि था वो जहन्नमिया, वो जहन्नमिया, वो जहन्नमिया। पुछो वियो साईं केर जहन्नमिया? साईं फरमाए जेको माण्हुनि जे रस्तनि ते हथियार खणी बीहंदो आ, पोइ वीचारा माण्हू मजबूर हीअं ॾिसंदा बीठा, हुननि जो माल पिया फुरींदा, लुटींदा पिया, चई न सघंदा, कुझु न सघंदा। साईं फरमाइनि था इहे लुटण वारा, इहे फुरण वारा, इहे जहन्नम जो ॿारण आहिनि। घणा ॾींहं माल खाईंदे, घणा ॾींहं दौलत खाईंदे, घणा ॾींहं ये पैसा खाईंदे, गरीबन जे रत रोड़ण वारा, बिज खुदा जी बेनियाज़ी खां, बिज अल्लाह जी ज़ात जे कहारी कोरट में तोखे पेश थियणो आ। रब जेको मदीने वाले साईं जो खालिका मालिका राज़िका मोतिया ॾियण वारो आ, उहो तो चे महबूब उहो कयां जंहिंमें तूं राज़ी थी, ऐं तूं असां पिलण वारा, हबीबन जे दर तां ख़ैरात वठण वारा, असां उन महबूब खे नाराज़ कयूं। या ॻाल्हि ठहे थी? ॻाल्हायो, या ॻाल्हि ठहे थी? कोन थी ठहे न, कोन थी ठहे न। पोइ तव्हां नमाज़ पढ़ो, पोइ तव्हां अल्लाह खे यादि कयो, पोइ तव्हां ॾाढ़ी रखो, पोइ तव्हां अल्लाह